उमेर बाबा साहब अवां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सब खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त हिकु बुरहान चांडे बाबति सोशल मीडिया ते ख़बर पे हली त उनजी ज़मानत थी वई आहे ऐं अवां चओ पिया त अञा हिन वक़्तु ताईं उनजी का ज़मानत न आहे थी। उन बाबति ॿुधाइजो। ॿियो सुभाणे खां हिकु तव्हां धरणे जी कॉल ॾियो पिया, बुनियादी तौर ते तव्हांखे ज़रूरत छो पई महसूसु थिए हिन धरणे जी? पहिरीं त अल्लाह जो शुक्र आहे ऐं सिंध जी आवाम खे इन शइ ते मां मुबारकबाद बि पेश कंदमि त ही समूरी सिंध जे मज़लूमनि जी जीअं त MP बुरहान चांडियो जी जेका ज़मानत रद्द थी आहे, ठीकु आहे। हाणे इन में इहो आहे त MP बुरहान चांडियो जी जेको ज़मानत वारी ॻाल्हि पई थी हले त हुनजी ज़मानत मंज़ूर थी वई आहे। इहे शयूं बेबुनियाद आहिनि ऐं इन्हनि ते ही सिर्फ़ु असांजे प्रोटेस्ट खे सुभाणे वारे असांजे धरणे खे नाकाम करण जी कोशिश कई पई वञे त जीअं माण्हुनि खे मिसगाइड कयो पियो वञे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बुरहान चांडियो जी काई ज़मानत न थी आहे, हुनजी ज़मानत रद्द थी आहे अॼु ट्रायल कोर्ट मां ऐं हुनजी जेको आहे सो हुनखे अरेस्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे ट्रायल कोर्ट मां। हाणे इहो आहे त ॾिसो, सिंध पुलिस शुरू खां वठी हिननि जी कमदारी कई आहे। सभिनि खे ख़बर आहे असांजे केस में सिंध पुलिस जो छा किरदारु रहियो आहे। इवन जेके रूपोश जवाबदार हुआ उन्हनि खे बि IG साहब पेश करायो, IG साहब पाण वञी करे डील कई। असां वरी बि IG सिंध पुलिस के इहा बार बार गुज़ारिश कई आहे, असां उन्हनि खे टाइम ॾिनो आहे सुभाणे 11 बजे ताईं तव्हां उन्हनि खे अरेस्ट कयो, पेश करायो। ज़ाहिर हिकिड़ा फरार थियल मुजरिम आहिनि, मफरूर जेके थी वञनि था या ही MPA जन। असां बार बार इहा ई शइ चई आहे त ॾिसो, कानून सभिनि जे लाइ बराबरि आहे। हिते जेकॾहिं ॿियो को ग़रीब जी कंहिंजी ज़मानत रद्द थिए त हुनजे सॼे खानदान खे विहारे न। पाण तव्हां ॿुधायो, हिकिड़ो मोटरसाइकिल चोरी जो केस हूंदो आहे, उन में बि सॼनि खानदाननि खे वठी करे पुलिस बदिले में विहारे छॾींदी आहे त जेसिताईं हू पेश नथा पवनि। ऐं हिते सिंध पुलिस हुननि जे दर ते वञण बि गवारा नथी करे। सो इन जे करे असां प्रोटेस्ट कॉल कयो आहे। समूरी सिंध खे मूं इहा गुज़ारिश कई आहे त अचनि, छो त हिनमहिल आवाम ते असां फ़ैसिलो छॾियो आहे। सॼी आवाम मूंखे मुंहिंजो जेको हिन में तव्हां ॾिठो त मां 4 सालनि ताईं स्ट्रगल कई आहे, हर पेशी ते मां वई आहियां, हर हाज़िरी ते वई आहियां ऐं हाणे इहो आहे त आवाम अचे करे हिन धरणे खे कामयाबु बणे। ठीक है। अच्छा शायद सुब्रो साहब हिकु त इहो ॿुधाइजो, हिकु उमेर बाब चए पिया 4 सालनि खां मुसलसल इन जदोजहद में आहियां ऐं हर पेशी ते वञा थी पई, ॿी का धुर आहे उहा नथी वञे। त हिकु त इहो ॿुधाइजो त इहो डिले थो थिए, इंसाफ़ जे उसूल में डिले थो थिए, इहो बुनियादी मसइलो किथे आहे? ॿियो जेको पुलिस जो किरदारु उमेर बाब पई ॿुधाए त पुलिस हाणे ॼण कमदारी पई करे, इनखे अव्हां कीअं पिया ॾिसो कानून तव्हांजी हैसियत सां? असां साहब सभ खां पहिरियां त ॾिसो, असांखे पहिरियां त ही केस सम्झणो पवंदो त ही केस आहे छा। उमेर बाब साहिबान जा जेके वालिदैन आहिनि, जहिड़े तरीक़े सां उन्हनि खे शहीद कयो वियो ऐं शहीद करण खां पोइ हर विक्टिम जेको हूंदो आहे उहो वञी कानून जो दरवाज़ो खटखटाईंदो आहे, बजाए के कानून हथ में खणण जे बावजूद हथ में खणण जे जेको माण्हू कानून दरवाज़ो तो खटखटाए उहो ई बहितर हूंदो आहे, उहो ई किताब वठी सघंदो आहे। इन ई उमेर बाब साहिब ऐं उनजी फैमिली कयो। जॾहिं FIR दर्ज थियण खां पोइ इहा पुलिस ई हुई ऐं इहो पुलिस जो ई कमु हुयो त पुलिस वञी उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे गिरफ़्तार करे। पर पुलिस जो जेका अदर साइड आहिनि उहे हिकिड़ा फ्यूडल आहिनि, उहे हिकु सरदार आहिनि ऐं उहे हुकूमती धुर में वेठा आहिनि। उन्हनि जे करे पुलिस उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न कई, बल्कि पोइ उमेर बाब साहिबान खे हर कोर्ट जो दरवाज़ो खटखटाइणो पियो। माना अरेस्ट जे लाइ बि उन्हनि खे दरवाज़ो खटखटाइणो पियो, वरी उन्हनि जा नाला जेके आहिनि उहे पुलिस कढी छॾिया, वरी उन्हनि जे लाइ बि कोर्ट में अप्रोच करणो पियो। पर न सिर्फ़ डिस्ट्रिक्ट कोर्ट पर ATC पर हाई कोर्ट ऐं हुन खां अलावा सुप्रीम कोर्ट तक इहो केस वियो आहे ऐं सुप्रीम कोर्ट तक अल्हम्दुलिल्लाह हीअ सिंध जे शऊर जी फतह थी आहे त ज़ालिमानो निज़ाम जेको आहे, जेको ही वॾेरा जागीरदार बस ईअं ई क़तल करे छॾींदा आहिनि, ईअं ई माण्हुनि खे मारे छॾींदा आहिनि, उहो कोई उन्हनि जे साम्हूं बीहंदो न आहे। पर असां तव्हांजे चैनल सां उमेर बाब साहिब था कयूं त हू कहिड़े तरीक़े सां न्याणी थी करे, सिंध जी मज़लूम न्याणी थी करे ऐं हिकिड़ी बहादुर औरत थी करे उन्हनि पंहिंजे फैमिली जो केस विढ़ियो ऐं न सिर्फ़ केस विढ़ियो पर हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ऐं असांजूं जेके ज़िले जूं अदालतूं आहिनि उन्हनि वरी इंसाफ़ बि ॾिनो। उहो इंसाफ़ कीअं मिलियो त तव्हां ॾिठो त उन्हनि जा नाला बि इंडल्स थिया हिन केस में। उहो इंसाफ़ कीअं मिलियो त तव्हां ॾिठो त अॼु उन्हनि जी ज़मानत बि रद्द थी। हाणे इहो आहे त जॾहिं बि एक्यूज़ जी ज़मानत रद्द थींदी आहे त को इवन के नंढड़े केस में, मक़सद असां जेकर नंढड़े केस खे ईअं ज़िक्र कयूं त को गुटके जो केस हुजे, को चोरीअ जो केस हुजे, को 489A जो केस हुजे, त उन केस में गिरफ़्तार बि कंदी आहे। पर जेकॾहिं मुल्ज़िम भॼी थो वञे त उन्हनि खे ट्रेस करे बि खणी ईंदी आहे। पर हेॾो वॾो मर्डर केस
में 3 क़त्ल थिया आहिनि ऐं 3 क़त्ल थियण लाइ हिकिड़ी न्याणी रोडनि ते आहे 4 सालनि खां वठी। हिकिड़ी न्याणी हर कोर्ट जो दरवाज़ो खटखटायो आहे, हर पुलिस ऑफिसर जो दरवाज़ो खटखटायो आहे त मूंसां इंसाफ़ मिले। हाणे उमर बाब साहिबान चाहे छा थी, उनजो केस आहे, उहा इहो नथी चाहे त बसि तव्हां अॼु ई फ़ैसिलो कयो, उहो त चाहे गिरफ़्तारियूं थियनि। शाह साहब कते कलाई माफ़ हाणे इहो मूंखे ॿुधाइजो त अगर पुलिस ही गिरफ़्तारी नथी करे त पोइ छा पुलिस ते तौहीन अदालत जो केस लॻी सघे थो पियो, पुलिस जे करे का ॿी का पुलिस खे घेरो करे सघे पियो, या पुलिस ते हाणे इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे त हिनखे गिरफ़्तार करे? ॾिसो का तौहीन अदालत इन में न थींदी आहे, पर इहा पुलिस मां तव्हांखे मिसाल ॾिनो न त नंढड़ा केस हूंदा आहिनि उन्हनि में बि इहो पुलिस जो फ़र्ज़नि में शामिल आहे, पुलिस जो इहो कमु आहे। ठीकु आहे चओ पिया पुलिस जो इहो फ़र्ज़ में शामिल आहे, पर इहो जेको पुलिस निभाए न पई। अच्छा उमेर बाब हाणे इहो ॿुधाइजो थी अव्हां जेका ॻाल्हि कयो पिया 4 सालनि खां अव्हां हिकु जदोजहद कयो पिया त अव्हां जेके सम्झो पिया त मुलविस माण्हू आहिनि उनखे गिरफ़्तार थियणु घुरिजे, पर अव्हां इन जदोजहद में अव्हां हाणे सरदारी निज़ाम जे बि ख़िलाफ़ु हलिया आहियो त केतिरी मोबिलाइज़ेशन थी आहे? ऐं ॿी ॻाल्हि इहा त अगरि हीउ धरणो जेको अव्हां 2 ॾींहंनि लाइ रखो था पिया उन में अगरि अव्हां जा मुतालबा पूरा नथा थियनि त छा इहो धरणो अञा वधंदो? उमेर बाब चांडियो साहिब मुंहिंजो आवाज़ अव्हां ते अचे पियो? अच्छा असां हिकु भेरो ॿीहर असां उमेर बाब चांडियो साहिब सां राब्तो कंदासीं ऐं उनखां मालूम कंदासीं। अच्छा चांडियो साहिब हाणे इहो तमामु तर मामला अव्हां डिस्कस कया, अव्हां असांखे कानूनी पासा बि ॿुधाया, अव्हां उमेर बाब जी जेका हिन वक़्तु ताईं स्ट्रगल आहे उहा बि ॿुधाई। पुलिस बुनियादी तौर ते गिरफ़्तार छो न पई करे? कहिड़ो प्रेशर आहे पुलिस जे मथां? ॾिसो सिंध जी पुलिस असां हर केस में हमेशह आवाज़ बि उथारींदा आहियूं, बींग कानूनदान या हिकिड़े कानून जा शागिर्द थी करे, या असां जेके शऊर पसंद माण्हू आहियूं हमेशह आवाज़ उथारींदा आहियूं त पुलिस खे आज़ादु कयो, पुलिस इंडिपेंडेंट थी कमु करे। पर हिते बदकिस्मती असांजी सिंध में पुलिस जेका आहे उहा वॾेरनि जागीरदारनि सरदारनि ऐं हुकूमत जी धुर जा जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे कंट्रोल में हूंदी आहे, छो जो उहे SSPs लॻाराईंदा, उहे SHOs लॻाराईंदा आहिनि, उहे पंहिंजा माण्हू रखाईंदा आहिनि। त जॾहिं हाणे उहे हुकूमती धुर में वेठल आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त ॿई भाइर MP आहिनि ऐं जेका सिंध में हुकूमत आहे उन पार्टी सां उन्हनि जो तालुक बि आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां, त यकीनन उन्हनि जे लाइ हिकिड़ो इशू थींदो हूंदो उतां जे SSP IG सिंध जे लाइ त उन्हनि खे गिरफ़्तार कनि। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे कानून जी पासदारी करणी आहे ऐं कानून जेको चए थो तव्हां उहो कयो। तव्हां ॾिठो त सुबुह जो लॻभॻि 10-11 बजे ही बेल ज़मानत जेका हिननि जी रद्द थी आहे ऐं हिन टाइम ताईं असां काई अहिड़ो एक्शन न ॾिठो आहे पुलिस जो त एटलीस्ट उन्हनि को ट्राई कयो हुजे त तव्हां कंहिं घर ते वञी या उन्हनि जे बंगले ते वञी या कंहिं जॻह ते वञी तव्हां ट्राई त कयो त उहो उन मुलज़िम खे ट्रेस करण जी त कोशिशि कयो। साईं एतिरी जदीद टेक्नोलॉजी आहे असां वटि जो CDR में ख़बर थी पए त हाणे माण्हू एग्ज़ैक्ट कहिड़ी जॻह ते आहे, लोकेटर बि वञी करे उन्हनि खे पुॼाए थो। नंढनि केसनि में कराची में नंढा केस आहिनि, लोकेटर खणी वञी उन्हनि खे गिरफ़्तार करे ईंदा आहिनि। त हाणे ज़मीन खाई वई, आसमान ॻी वियो, काॾे हलियो वियो बुरहान चांडियो जेको सुबुह खां वठी अदालत उन्हनि जी ज़मानत रद्द करण खां वठी हिन टाइम ताईं तव्हां उनखे गिरफ़्तार न करे सघिया आहियो। इहा पुलिस जी नाअहली ऐं पुलिस खे इंडिपेंडेंट थी कंहिंजे बि न अचे ऐं इंसाफ़ थिए। तव्हां सिंध खे छा था ॿुधाइण चाहियो? तव्हां माण्हुनि खे आवाम खे छा था कहिड़ो लेसन ॾियण था चाहियो त हू माना हू को बेसहारा आहिनि या को जेकॾहिं तव्हांजो क़त्ल थींदो ऐं क़ातिल हूंदो त उनखे तव्हां पकड़ींदी बि? ठीक है, जेको पुलिस जो किरदारु आहे उहो हिन में ॾाढो मायूस किरदारु आहे। अच्छा उमेर बाबा हाणे इहो ॿुधायो अव्हां जेको धरणे जी कॉल ॾिनी आहे, इहा अगरि अव्हां जा मुतालबा नथा मञिया वञनि त छा इहो धरणो एक्सटेंड थी सघे थो, वधी सघे थो? जेसि ताईं गिरफ़्तारी नथी थिए तेसि ताईं अव्हां धरणे में रहंदो या अव्हां सम्झो पिया त 2 ॾींहंनि जी कॉल काफ़ी आहे? ॾिसो अदा हिन में इहो आहे त ऑनरेबल कोर्ट जो जेको कमु हुयो, ऑनरेबल कोर्ट पंहिंजो फर्ज़ हिन में अदा ज़रूरु चइबो त कयो आहे त हुननि ज़मानत रद्द कई आहे, ठीकु आहे। हाणे सिंध पुलिस जो हिकिड़ो फर्ज़ बि आहे ऐं हुननि खे इख़लाक़ी तौर बि इहा शइ करणु घुरिजे। हाणे इहो सिंध पुलिस जेको डिपार्टमेंट आहे उन जो जेको आहे सो हिकिड़ो खणी चइजे त इम्तिहान आहे। हाणे पूरो डिपार्टमेंट जेको सिंध पुलिस जो आहे IG साहब समेत उहे हाणे इन शइ खे वाज़े कनि त हू स्टिल सरदारनि ऐं जागीरदारनि जी कमदारी कंदा। जिथे हिकिड़ी न्याणी 22 सालनि जी बीह सघे थी, मां 18 सालनि जी मुंहिंजी उमिरि हुई जॾहिं खां मां घर खां निकितल आहियां, माण्हुनि जागीरदारनि सरदारनि जे ख़िलाफ़ बीठी आहियां, पर IG सिंध साहब अगरि
ज़रूर मां ये अल्फाज चवंदमि, ये चवण बुरा न हूंदा त हू गैरत करे जेकॾहिं हिननि जागीरदारनि में हथ विझनि त सिंध मां इहे सूर ख़तम थी वेंदा। त सिंध पुलिस जो इहो फर्ज़ आहे, सिंध पुलिस खे जेको असां निभाइणु घुरिजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में जेको आहे सो असांजी सिंध पुलिस जे अबाउट जेको ही एब्सकॉन्डर्स अरेस्ट न पे थिया, IG साहब के इवन IG साहब जो पंहिंजूं पेशियूं थियूं आहिनि। सो असां इन जे जेको आहे सो इहा रिपोर्ट बि असां ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में ज़रूर असां ॾींदासीं। जेके नया चीफ जस्टिस साहब आहिनि उन्हनि खे एप्लीकेशन ॾींदासीं त सिंध पुलिस खे आज़ादी सां कमु करणु ॾिनो वञे। छो त IG साहब सिंध पुलिस आहिनि ऐं उहे IG साहब पाण जेको आहे सो कोर्ट में अची करे एडमिट था कनि त हिते सियासी भर्तियुनि मां कुझु बि नथो करे सघां। त हाणे जॾहिं IG साहब जो इहो बयानु आहे त पोइ असां सिंध पुलिस में कहिड़ी उमेद रखे सघूं था। असां वरी बि अदलिया खे इवन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश कंदासीं त हिन शइ ते तव्हां नोटिस वठो ऐं सिंध पुलिस खे इन्हनि जागीरदारी निज़ाम मां सिंध पुलिस खे पहिरियां आज़ादी ॾियारायो। जॾहिं पुलिस आज़ादु थींदी तॾहिं असां सभई आज़ादु थींदासीं। वॾी 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 महिरबानी उमेर उबाब चांडियो साहिबा, शाहिद सुमरो साहब, ॿिन्हिनि मौज़ूअ जी वॾी महिरबानी।